बिरासिटी जे ॻोठ चाहिन मनूमल में पीपल्स पार्टी तहरीक इंसाफ़ के कारकुननि में झंडो हणण तां झेड़ो लठियूं ऐं सरोटा लॻण सबब हिक धुर जा 5 ॼणा रतो रत ज़ख़्मियुनि में आसिफ रज़ा राजपूत, कुर्बान अली ख़ान, मोहम्मद गौरी, आमिर मलिक, ज़ाहिद चौहान शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे खणाए रूरल हेल्थ सेंटर दाख़िल करायो वियो, जिन ते छिकताण सबब शहरी गॾु थी विया। इन सिलसिले में ज़ख़्मी ज़ाहिद चौहान ऐं आसिफ रज़ा ॿुधायो त असां पंहिंजे प्रॉपर्टी ते तहरीक इंसाफ़ जो झंडो हयो। उन तां मच्छर जी पीपल्स पार्टी जी चूंडियल काउंसलर अमानुल्लाह चौहान, ख़ालिद चौहान, गफ़ार चौहान वारनि झंडो लहराइण लाइ चयो। असांजी पीपल्स पार्टी जो जलसो रिथियल आहे, झंडो लाहियो, असां पारां झंडो न लाहिण तां मुखालिफ़नि मच्छर जी असां मथां लठियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं सबब असांजा 5 ॼणा ज़ख़्मी थी विया। ॿिए पासे पीपी काउंसलर अमानुल्लाह चौहान राब्तो करण ते ॿुधायो त झंडनि जे मामले तां झेड़ो थियो आहे। ॻोठ जे मोअज़्ज़िज़ नौजवान खे विहारे मसइलो हल कराए छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।